साईं एजाज साहब जन जे हिन वर्सीअ जे मौक़े ते प्रोग्राम ते असां अचे हिते हाज़ुर थिया आहियूं ऐं असांजे घणो करे गादियुनि जो इहो रवाजु रहियो आहे त जेको बैदि में विसाल करे वेंदो आहे, छो जो हिन जे बारे में हिननि बुज़ुर्गनि जे बारे में वफ़ात लफ़्ज़ इस्तेमालु नथो करे, विसाल इस्तेमालु यानी मुलाक़ात। अल्लाह सां मुलाक़ात, नबी करीम अलैहिस्सलाम सां मुलाक़ात, इमाम हसन हुसैन सलाम जन सां पंहिंजे मुर्शिदनि वॾनि सां मुलाक़ात करण जे लाइ हीअ जेका फुल जेका मौत जी पार करे हू विसाल करणु फरमाईंदा। त अज़ीज़ो, त असांजो इहो रवाजु रहियो आहे त जेको पछाड़ी जो वफ़ात करे वेंदो आहे उन जे ॿार ते पोइ सभिनि जो गोया के गजल ॿारो वेंदो आहे। जेकॾहिं हिन ख़ानदान जे पहिरियां बुनियादी जदे आला खे ॾिसंदासीं त उनखे 11 सदियूं गुज़री चुकियूं आहिनि। अॼु 11वीं सदी 1100 साल ई जेका असांजी हिकिड़ी वरसी आहे। उहे सैयद अली शाह हुआ, मके खां आया हुआ। वक़्त जे ज़ालिम हुक्मरान जे ज़ुल्म खे ख़तमु करण जे लाइ अक्सर करे असां ॾिठो आहे त हीउ बुज़ुर्गान दीन जेको आहे सो जॾहिं बि जंहिं धरतीअ ते ज़ुल्म ऐं तशद्दुद थींदो आहे या के अहिड़ियूं ख़राबु ॻाल्हियूं पैदा थींदियूं आहिनि त नबी करीम अलैहिस्सलाम जे फ़रमान मुताबिक़ उन जाइ ते हू पहुची वेंदा आहिनि ऐं उन्हनि मसइलनि खे हल करणु फ़रमाईंदा आहिनि। पुराणियूं तारीख़ूं जेके आहिनि सो दलूर आहे जे करतूतनि सां सॼियूं भरियूं पियूं आहिनि। मौजूदा दौर में कुझु इख़्तिलाफ़ात ज़रूरु थी विया आहिनि, लेकिन तोहफ़तुल कलाम या तारीख़ ताहरी जेके आहिनि या ॿियूं जेके पुराणियूं तारीख़ूं आहिनि उन में उनजो ज़िक्र तफ़सील सां थियल आहे। उनखां बैद में जेकॾहिं साईं रशीदुल्लाह शाह साहब जन खे तव्हां ॾिसंदो त 1921 ईस्वी में वफ़ात कई, 2021 माना 100 साल जी वरसी उन जी बात। मां अर्ज़ु पे कयो त अल्लज़ीना आमनू वकानू यत्तक़ून लहुमुल बुशरा फिल हयात दुनिया व फिल आखिरत ला तब्दील लिकलिमातिल्लाह ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला कुरान मजीद में फरमायो त उहे बुज़ुर्ग, उहे इंसान जिन ईमान आंदो, परहेज़गारी कई, उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में हिन दुनिया ऐं आख़िरत जे कामयाबीअ जी ख़ुशख़बरी ॿुधाई, लहुमुल बुशरा ख़ुशख़बरी उन्हनि खे ॿुधाई थी वञे। फिल हयात दुनिया, हिन हयात वारी ज़िंदगी में उन्हनि खे ख़ुशख़बरी ॿुधाई थी वञे। ला तब्दील लिकलिमातिल्लाह, अल्लाह जा अल्फाज़ कॾहिं बि तब्दील नथा पैदा थी सघनि। ज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम, इहा दुनिया जी वॾे में वॾी कामयाबी आहे। जे बुज़ुर्गान दीन जेके बि असांजा पैदा थिया आहिनि त उहे पंहिंजो खटी सुता आहिनि ऐं उहे पंहिंजे कमाई करे उहो दर्जो ऐं मक़ाम हासिलु कयूं। सदियूं गुज़री वञनि पर क़यामत ताईं उहे ज़िंदा आहिनि, उन ते मौत नथो अची सघे। छो जो मां अॻे ई अर्ज़ु कयो त उन्हनि जे बारे में मौत लफ़्ज़ या वफ़ात लफ़्ज़ इस्तेमालु करणो ई न आहे। शाइर जो जेसि ताईं तालुक़ु आहे त क़ुरान शरीफ़ जी सॼी सूरत शुरा लिखी पई आहे, उनखे शाइर खे पढ़णु उहा लाज़िमी आहे। त हिकिड़ी शाइरी उहा आहे जेका नबी करीम अलैहिस्सलाम जे दौर में जेको आहे सो काफ़िर कंदा हुआ। हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलाम या इस्लाम जे हज में शाइरी कंदा हुआ। त जेको बि ख़राबु शाइरी करे थो सो उन जे लाइ क़ुरान शरीफ़ में रोकियल आहे, या गंदी शाइरी करे थो, कहिड़े बि नमूने जी ख़राबु शाइरी आहे त उन जे लाइ अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में रोके थो त इहे गुमराह कंदड़ शाइर आहिनि, इन्हनि जूं पहिरीं बि कंदड़ बि गुमराह ई आहिनि। बाक़ी जेके शाइरी कनि था अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़त कनि था। छो जो हिन दरगाह ते मां पहिरियों दफ़ो आयो आहियां ऐं असांजा जेके मुंहिंजा मोहतरम भाउ जेके मकाला पढ़ी विया आहिनि ऐं उन में कुझु मां साईं जी शाइरी ॿुधी आहे त साईं जी बि शाइरी सुभान अल्लाह आहे।
अजीब शायरी है, हिनन जी भी छिक सागी है। तो अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे ॾिसो त हिकिड़े अणमिटिजंदड़ शइ सां तशबीह ॾींदई, त हिन जे किरदार खे अणमिटिजंदड़ शइ सां तशबीह ॾेई ऐं दुनिया जी वॾे में ऐं आख़िरत जी वॾे में वॾी कामयाबी करार ॾिनो आहे अल्लाह तबारक व तआला जे क़ुर में। त अज़ीज़ो, सभ खां हिन ख़ानदान जो, राशिदी ख़ानदान जो पहिरियों मुअस जेको आहे बुज़ुर्ग जो को पैदा थे तो सुहाए सही सदर दिन शाह, उन्हें के असांखे ज़रूर याद करणो है। छो जो हिन ख़ानदान जो वॾे में वॾो बुज़ुर्ग जेको आहे सो साईं सदरुद्दीन शाह जेको आहे लकीअ वारो जेको आहे उहा हस्ती हो जो हिंदुस्तान जा चारई यार वटि सां हली आया हुआ। पर हज़रत मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जन जो हिकिड़ो ख़लीफ़ो हज़रत बख़्तियार काकी रहमतुल्लाह अलैह जन जेको आहे पंहिंजे फारसी वारे किताब दलीलुल आरिफ़ीन में लिखे पियो थो त जॾहिं असांजो मुर्शिद हज़रत मुईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह हिंदुस्तान जे दौरे ते थिए पियो त उनखे पंहिंजे मुर्शिद चयो त जेकॾहिं तूं वञी त हिन ख़ानदान जी हाज़िरी भरिजांइ, जेको इतां फैज़ मिलंदी सो ॿिए हंधा फैज़ न मिलंदी। उन वटि ही चार यार जेके हिंदुस्तान जा मशहूर हुआ कहिड़ा हुआ? गौस बहादी ज़किरिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह, सैयद जलालुद्दीन सुरफोश बुखारी रहमतुल्लाह अलैह, साईं गंज बख्श रहमतुल्लाह अलैह, ये साईं मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जो त ज़िक्र तव्हां ॿुधो उहे ख़ुदि हिते आया। त इहे जॾहिं साईं सदरुद्दीन शाह वटि पहुता त साईं सदरुद्दीन कलंदर शाहबाद ऐं त साईं सदरुद्दीन शाह चयो त तव्हां भली वापसि वञो पर कलंदर खे मां सिंध खां ॿाहिरि न कढंदुसि, मां हिते थो रहां। कलंदर खे रहण वारो ख़ानदान बि तव्हांजो साईं ख़ानदान आहे। उन खां अॻु में जेके दरिया वहनि था, जेके बहर वहनि था फ़ैज़ जा, इल्म जा, इंसानियत जा, से तव्हांजे ख़ानदान खां शुरू थियनि था। चौथी पीढ़ी आहे, किन रिवायत मुताबिक़ 6वीं पीढ़ी आहे। सैयद सदरुद्दीन शाह बिन हुसैन शाह बिन हसन शाह उर्फ़ चमो बिन सैयद अली मक्की रहमतुल्लाह। किन किताबनि में अचे थो त सैयद सदरुद्दीन शाह बिन सैयद महमूद शाह बिन सैयद मोहम्मद शाह बिन हुसैन शाह बिन हसन शाह बिन सैयद अली मक्की शाह। तारीख़ में ॾाढो तज़ाद थी आहे। तोहफ़तुल कलाम लिखे थो त हिन ख़ानदान राशिदी घराणे जो ख़ानदान जो जेको सिलसिलो वञी थो वञे मिले हज़रत मूसा काज़मी सां, यानी 7 इमाम सां। किन में अचे थो त 8 इमाम अली रज़ा सां मिले थो। सिंध इलाइक़े में जेको 12वीं सदी जो नसबनामा ऐं सिंध जेको फारसी में लिखियलु आहे उन में अचे थो नालो जेको अचे थो जीअं लिखियलु आहे फारसी में किताब आहे 12वीं सदी हिजरी जो आहे। त उन में अचे थो त हिन ख़ानदान जो राशिदी घराणे जो ख़ानदान जो तअल्लुक़ जेको आहे सिलसिले नसब जेको आहे सो वञी थो मिले हज़रत अली मूसा रज़ा सां थो वञी मिले। इन मां ई शायदि भूल थी विया जो अली रज़ा 8 इमाम मूसा हज़रत मूसा काज़िम रहमतुल्लाह अलैह जन जेको आहे सो 7। त इन शायदि मूसा विच में नाले अचण जे करे तोहफ़तुल कलाम या मुक़ादी में खोड़ा जेका तारीख़ आहे उन में अचे थो त हज़रत मूसा काज़िम सां हिन जो सिलसिलो मिले थो। त हीउ वॾो इख़्तिलाफ़ थी थो वञे त आया तव्हां काज़िमी आहियो या रज़वी आहियो। तारीख़ जी छॾ छाण हुअणु खपे। विच ते बि किन जा नाला हेठि मथे अचनि पिया था। त इन जे लाइ पहिरियों अर्ज़ु मां हिन राशिदी घराणे खे, छो जो साईं राशिद साहिब जेतोणीकि नंढा भाउर हुआ, साईं यासीन शाह वॾा भाउर हुआ, उन जे बावजूदि बि साईंअ जी का एतिरी का हुनजी पहुच हुई या उनजी एतिरी मंज़िल हुई जो 4 पुट जेको चैनी जो ख़ानदान राशिद जे नाले सां मशहूरु आहे। हज़रत मौलाना गुलाम मुस्तफ़ा कासिमी पंहिंजे हिकु किताब में लिखे थो त
त साईं राशिद धनी रोज़े धनी साईं मियां राशिद रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजे हिन प्यारे फर्ज़ंद हज़रत साईं यासीन शाहजन के दीन इस्लाम जे जिहाद ऐं तबलीग जो झंडो अता करणु फरमायो ऐं उहो झंडो पीर राशिदी साईं राशिद साहब जन वटि किथां आयो उहो ॾिनो हो हज़रत ज़मा शाह बिन तैमूर शाह उहो नस्ब उहो हलंदो साईं राशिद साहब जन वटि आयो ऐं साईं राशिद शाह जन उहो साईं यासीन शाह जन खे उहो झंडो अता करणु फरमायो त हीउ झंडो इस्लाम जो जिहाद जो जेको तुंहिंजे हवाले कयां थो तबलीग जो झंडो तुंहिंजे हवाले कयां थो हाणे इहो आहे तव्हांजो बुनियाद झंडे वारनि पीर साईं बका मोहम्मद शाह जो पंहिंजो ज़िक्र जेकॾहिं आहे त उन ते ॻाल्हाइजे त रातियूं घुरिजनि छा वेही ॻाल्हाइजे हज़रत मखदूम इस्माइल परियालू वारे खां नक्शबंदी सिलसिले में जेको आहे सो ज़िक्र फ़िक्र वरितई पर साईं जन फरमायो त वटि हिकिड़ी बुज़ुर्ग हस्ती ईंदी उनखे तूं महिमान सम्झी मां हाज़िर खाधो मानी जेका आहे उहा तूं पेश कजांइसि त पोइ उहा जेको रधल शइ हूंदी उहा ज़िंदह थी पवंदी त उहा निशानी हूंदी त उहो तोखे फैज़ अता करणु फरमाईंदो उहो साईं सैयद अब्दुल क़ादिर जीलानी सानी रहमतुल्लाह अलैह जन ओचितो कुझु ॾींहंनि खां पोइ बैदि में बुज़ुर्ग अचनि पिया था साईं जन जो मच्छी तराए सुठे नमूने सां मानी तयारु करे जे हुकुम आयो त मां हज़र मानी जेका सा पेश कजांइ उहा मां हज़र मानी जॾहिं साईं जे आॾो पेश कई त उहा मच्छी जेका आहे सा साईं जन फरमायो सैयद अब्दुल क़ादिर जीलानी सानी रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त अबा हीअ त मच्छी जेरी आहे कीअं खां चईसि मां त तराए खणी आयो आहियां चई त हीअ जेरी आहे खणी बुज़ुर्ग ॾिसनि त वाक़ई जेरी आहे पोइ क़ादरी तरीक़े में उन बुज़ुर्ग सैयद अब्दुल क़ादिर जीलानी सानी रहमतुल्लाह अलैह जन जेको आहे सो हिन बुज़ुर्ग खे पंहिंजो फैज़ अता करणु फरमायो कंहिंखे साईं बका मोहम्मद शाह शहीद बहरहाल तारीख़ त तमामु घणी आहे कहिड़ी तारीख़ पेश करे हिते कहिड़ी ॾिसो त हीउ ख़ानदान तारीख़ में बि असांजो इमाम आहे ही खानदान राशिदी खानदान तारीख़ में असांजे सिंध जो इमाम आहे छो जो हज़रत पीर हुसामुद्दीन राशिदी रहमतुल्लाह अलैह जन बिन हामिद शाह बिन पीर शाह बिन सैयद सबगतुल्लाह शाह अव्वल बिन राशिद शाह रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जन जेको तारीख़ में मक़ाम रखनि था सो को बि इंसान को बि तारीख़दान एतिरो मक़ाम नथो रखे मां नथो सम्झां त का ज़रूरत हूंदी जो पीर हुसामुद्दीन राशिदी जे ख़ानदान में जेको आहे जो सभु हिकु आहियो सभु इन ख़ानदान में असां जहिड़ा ग़रीब मिस्कीन जेके आहिनि तालिब इल्म तारीख़ जा कुझु भंज ड्राह कनि पर बहरहाल मां तज़ाद ॾिठो आहे तारीख़ में त उनखां बुनियादी पहिरियां कमु जेको आहे सो को बि ख़ानदान तारीख़ मां सुञातो वेंदो आहे उन करे मुंहिंजो अर्ज़ु आहे राशिदी घराणनि खे त महिरबानी करे पहिरियां तारीख़ ॾांहुं जेको आहे सो तवजो सही तारीख़ जेकॾहिं अची वञे त उहा असांजे लाइ बहितरीन तारीख़ आहे ऐं साईं सदरुद्दीन शाह खे न विसारे 1100 साल अॻु में ज़ुल्म ऐं तशद्दुद खे ख़तमु करण लाइ सैयद अली मक्की शाह अचे थो त अॼु साईं रिशदुल्लाह शाह जी बरसी जेका असां अॼु मल्हाइजी रही आहे इहो सभु कुझु जेको थी रहियो आहे सो साईं एजाज़ जे करे थियो आहे ऐं नौजवाननि खां मूं शाइरी ॿुधी शाइरी बि सुभाणे अल्लाह आहे ऐं बाक़ी शाइरी इन शाइरीअ खे शाइरी चइबो आहे जेका वाट पंहिंजी वठो पिया अचनि उहा वाट सॼी वठो पिया अचनि तारीख़ बुनियाद आहे हर ख़ानदान जो हर क़ौम जो बुनियाद आहे जेसि ताईं उनजे तरफ़ जेको आहे सो तवजो असां न पिया कयूं तेसि ताईं असां कुझु बि कोन थी सघासीं हिकु दफ़ो खैरपुर मीरस में हिकिड़ी अदबी कॉन्फ्रेंस थी रही हुई उनजी सदा सैयद सलेमान नदवी करे रहियो ऐं महिमान ख़ासि अब्दुल सत्तार पीरज़ादो हुयो हफ़ीज़ पीरज़ादो जेको 73 आइन जो जेको आहे सो बानी आहे उनजो बाद बुज़ुर्गवार उनजो बाद साहब जेको आहे अब्दुल सत्तार
अब्दुल सत्तार नालो हुउसि त उन अब्दुल सत्तार मेहमान ख़ास तेज़ादो ख़ासि मेहमान हो ऐं सैयद सलेमान नदवी जहिड़ा बुज़ुर्ग वॾा वारा तारीख़दार वॾो नालो आहे दुनिया में उनजो उहे सदात करे रहिया आहिनि। जॾहिं हबीर सामने राशिद जॾहिं सिंध ऐं इल्मु तिब ते मकानो पढ़ियो त उते बि सलाम कईसि ऐं ख़िताब ॾिनईसि त मुअरख़ सिंध। हाणे मुअरख़ सिंध जेको आहे उनजे ख़ानदान ते असां जहिड़नि नंढड़नि शागिर्द जी त का जाइ कान्हे, का हाजत ई कान्हे, हिकु ई ख़ानदान आहे। त अज़ीज़ो हिन ख़ानदान ते तहक़ीक़ थियणु खपे, PhD जी डिग्रियूं वठणु खपनि, MPhil जूं डिग्रियूं वठणु खपनि। जेतिरो बि तव्हां हितां मवाद हासिलु कंदो, छो जो अल्लाह तबारक व तआला हिननि खे इल्मु वसी पे कयो आहे। अल्लाह से इन्हनि जा दर्जा बुलंद कया आहिनि। सिर्फ़ु क़ुरैशी फरमायो यरफ़उल्लाहु अल्लज़ीना आमनू मिनकुम वल्लज़ीना ऊतुल इल्म दर्जा। अल्लाह तबारक व तआला उन्हनि बुज़ुर्गनि जा निहायत दर्जा बुलंद करे छॾिया जिन खे ईमान सां गॾु वरी इल्मु बि अता कयो वियो। इल्मु बि कहिड़ो? इल्मु बि ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो इल्मु उहो आहे जेको दिलि जे तख़्ते ते लिखिजे थो, जंहिंखे बातिनी इल्मु सॾे थो। ॿियो उहो इल्मु जेको ज़बान सां जेको आहे सो ॻाल्हाइजे थो। त अहिड़े नमूने सां ॿ इल्म आहिनि। त ज़ाहिरी इल्मु बि जॾहिं ज़ाहिरी इल्मु बि फ़ाइदो न ॾींदो ऐं फ़ाइदे वारो असुलु जेको आहे सो दिलि जे तख़्तीअ वारो इल्मु आहे। पर जेकॾहिं ज़ाहिरी इल्म खे बि बातिनी इल्म जे मातहत कंदे त ज़ाहिरी इल्मु बि तोखे फ़ाइदो ॾींदो त जेको आहे सो दिलि वारो जेको आहे उहो बि तव्हांखे जेको आहे फ़ाइदो ॾींदो। राशिदी ख़ानदान ते जेतिरो बि ॻाल्हाइजे निहायत घटि आहे। बहरहाल लिखे थो त मुंहिंजे एजाद जी महफ़िल ॿुधणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे। मुंहिंजे एजाद जी महफ़िल ॿुधणु घुरिजे, ॾिसणु घुरिजे। रही ख़ामोश ख़ुश दिलि थी अचणु घुरिजे, वञणु घुरिजे। साईं जी शाइरी जेका आहे सा निहायत तमामु उत्तम नज़र अचे थी। कुझु मिड़ई विच वारी सिट हिकिड़ो ॿ लिखियूं अथमि, छो जो मुंहिंजो मुतालो एतिरो शहर जो मुंहिंजो न आहे चल, पर शहर ई बहर आहे। बहर लाइ बहर दिमाग़ खपे ऐं वक़्तु खपे जो उनजो मुतालो कजे। चवे थो त चवे एजाज़ हली हे कर दोई कैम दूर, जॾहिं दिलि पर लॻा मूंखे तॾहिं हर हर मुंहिंजा मारा बि मूंखे प्यारा, जेके मूंखे मारी जणनि से बि मूंखे प्यारा लॻा। छा हिन शाइरी जो अंदाज़ आहे जो उहे जेके आहे सो मारा जेके मुंहिंजा आहिनि उहे बि मूंखे प्यारा आहिनि। बहरहाल मुर्शिद सादा नाल मिलाकी हरदम शाह सिकंदर साकी हिकिड़ो वरी वॾा पगदारनि खे बि पंहिंजो पाण खे उनखे बि मञनि था त साॻे वक़्तु वरी यादि अञा ताईं अथम दिलि ते तुंहिंजी झंडे जी झलकारो आहे। ॿिन्ही मुर्शिदनि खे गॾु खणी थो करे, झंडे वारनि खे बि खणी थो हले त हिन तारीख़ ते हिन जेकॾहिं ॻाल्हाइबो त इन जे लाइ रातियूं घुरिजनि। बहरहाल असांजो निमाणो ई अर्ज़ु आहे त ख़ुदारा पीर साहिबु तव्हां जेके आहियो तव्हां वॾी लुत्फ़ आहियो असांजी सिंध जी तारीख़ जा बि इमाम आहियो, रूहानियत जा बि इमाम आहियो, ज़ाहिरी इल्म जा बि बादशाह आहियो, बातिनी इल्म जा बि बादशाह आहियो। छो जो मां अर्ज़ु कयो त इल्मु ॿिनि क़िस्म जा नबी करीम अलैहिस्सलाम हिकिड़ो दिलि जे तख़्तीअ वारो आहे ऐं दिलि जे तख़्तीअ वारो दिलि किताबनि जे ज़रिए न पर उहा अंदर जो अंदर में वरी मुरीदनि जे दिलि ॾांहुं तवजो कबो आहे त उहो अंदर वारी रोशनी वरी मुरीदनि जे अंदर में हली वेंदी आहे। ज़ाहिरी इल्मु किताबनि ॾे हलियो वेंदो आहे। इहे ॿई शयूं
तव्हां वटि मौजूदु आहिनि इन खे जेतिरे क़दुरु बि हलाईंदो त बहितरु थींदो। तारीख़ ते ॻाल्हाइबो त वक़्तु खपे हिन जे लाइ। चंद अल्फाज़नि में मां थोरो इहे ॻाल्हियूं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु रखियूं आहिनि त तारीख़ी जेके तज़ाद आहिनि उहे बि तव्हां पंहिंजा माण्हू विहारे करे ऐं जेकॾहिं पीर सामदीन राशि साहिब ॼण कमु करे विया आहिनि त उहो असांखे बि थोरो दीदार करायो। जेकॾहिं न त विहारे करे पंहिंजी राशि घराणे जी जेका आहे सा तारीख़ जेका आहे सा उहा ज़रूरु जेका असां तव्हां पंहिंजी सही माना में जुल्दनि जे सूरत में, छो जो तव्हांजी तारीख़ का हिकिड़े किताब जी मोहताज न आहे, इहे मुख़्तलिफ़ केतिरनि ई जुल्दनि जी मोहताज आहे। इन जे तरफ़ तवजुह ऐं तारीख़ पंहिंजी सहेड़ियो ऐं इहा ई तव्हांखे ज़िंदह रखंदी। छो जो तारीख़ विञाइणु सम्झो त पंहिंजे पाण खे विञाइणु आहे। अलाह तबारक व तआला शल तव्हांखे हिन रस्ते ते हमेशह क़ाइमु ऐं दाइमु रखे। ऐं हीअ फ़ुक़राही लॾो जेको आहे सूफ़ीज़म जेको आहे इन सूफ़ीज़म जे लॾे खे जेको आहे सो उन खे बि तव्हां वठी हलंदो ऐं तव्हांजा इहे मुरीद ख़ादम जेके आहिनि उन खे बि दिली जेका आहे बातिनी इल्म सां गॾु ज़ाहिरी इल्म सां गॾो बातिनी इल्म जे ॾांहुं बि तवजो कंदो त इंशा अल्लाह ताला त हीअ तव्हांजो ख़ानदान जेको कलंदर खां बि अॻु जो आहे, 4 पीढ़ियूं अॻु में या 6 पीढ़ियूं अॻु में आहिनि त हिते रहमत जा वसकारा लॻा पिया हूंदा हुआ, इल्म ऐं फैज़ जा वसकारा लॻा पिया हुआ। तंहिंखां पोइ कलंदर जो फैज़ बि इन तव्हांजे ख़ानदान जे तुफ़ैली असांखे मिली रहियो आहे। अलाह तबारक व तआला सभिनी खे ख़ुशि ऐं आबाद रखे। अस्सलाम मुर्शिद एजाज़ आहिनि त मथ नसीब थियो आहे दर्शन तो दिलरुबा जो बेहद यहाँ बराबर ममनून अज मौला जो सूरत ॾिठी मूं तुंहिंजी दुख सूर सभु लही विया हाणे ज़रूरु कहिड़ो दरमान ॿी दवा जो। ऐं इन्हनि सिटुनि सां वरी खां आयल असांजे इंतिहाई नाले वारे अदीब नकाज़ साईं ख़लीफ़ बुगियो खे त कंदुसि अची तव्हां सां मुख़ातिब थिए। मोहतरम ख़लीफ़ बुगियो।